खां ख़बर शामिल कयूं पिया। अब्दुल गफूर कोलाची जे रिपोर्ट मुताबिक़ जोडो पुलिस जो रात देर सां कार्रवाई 3 ॾुआरी गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में बारूदी मवाद, हैंड ग्रेनेड ऐं पिस्टल हथ करण जी दावा। जोडे थाने ते डीएसपी जोडो नंदलाल मशवरी ऐं एसएचओ जोडो विजय कुमार खत्री गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन खे ॿुधायो त हुननि रात देर सां मुखबी इतला ते जोडो वेझो देही 372 वटे सुनसान घरनि ते छापे दौरान ॾुआरनि सां मुक़ाबिलो करे 3 जवाबदारनि सिंधड़ी वासी अली मर्दान, दीदार ऐं ख़ालिद छर खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 3 अदद पिस्टल, 1 हैंड ग्रेनेड ऐं बारूद ठाहिण जो धमाकेदार मादो हथ करे वरितो आहे। जॾहिं त 3 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया, जिन ख़िलाफ़ अहिड़ो केस जोडो थाने ते दाख़िल करे वरितो आहे ऐं अहिड़ी जांच जारी आहे। हुन वधीक चयो त मज़कूरा जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते अहिड़ा ॿिया केस पिणु दाख़िल आहिनि।